अस्सलाम वालेकुम नाजरीन, प्रोग्राम हॉट इशू में मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। हॉट इशू प्रोग्राम में जिन इशूज़ के अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयो आहे तव्हां ताईं उन्हनि जा अपडेट्स पहुचाईंदासीं। उनमें सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं वज़ीर आज़म जी सदारत में गॾियल मफ़ादनि वारी काउंसिल जो इजलास जेको 5 कलाक जारी रहण खां पोइ ख़तमु थियो। CCI इजलास में 15 लाख टन खंड ॿाहिरां घुराइण जी ॻाल्हि कई वई। इजलास में वफ़ाक़ी सरकार तरफ़ां कमनि जो अघु डी रेगुलेट करण जी तजवीज़, कमनि जो अघु तय न कयो वञे, इनखे मार्केट ते छॾियो वञे, इन तजवीज़ ते सिंध जे वॾे वज़ीर पारां सख़्त लफ़्ज़नि में इन जी मज़म्मत कई वई, मुखालफ़त कई वई। वॾे वज़ीर जो चवणु हो त कमनि जो अघु तय न करण सां आबादगारनि खे सख़्तु नुक़सानु थींदो। आबादगार जेके अॻेई मुख़्तलिफ़ मुआशी मसइलनि में वरितल आहिनि, ज़रई हवाले सां जेकॾहिं कमनि जो अघु तय नथो थिए त उन्हनि खे नुक़सानु थींदो। आबादगारनि खे सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त कंहिं बि क़ीमत ते नुक़सानु नथा ॾेई सघूं। वॾे वज़ीर जी सख़्त मुखालिफ़त खां पोइ इहा तजवीज़ वापसि वरिती वई आहे। वॾे वज़ीर जी तजवीज़ ते सूबाई होल्डिंग कंपनीज़ खे आयल ब्लॉक ॾिनो वेंदो ऐं सिंध जे वॾे वज़ीर जी तजवीज़ ते बिजली जी ट्रांसमिशन डेटा शेयर कई वेंदी। CCI इजलास जा तफ़सील असां तव्हां ताईं पहुचाईंदासीं। इन खां अलावा असां ॻाल्हि कंदासीं NTS जे हवाले सां, जेको मामिलो सिंध हाई कोर्ट में आहे। NTS तरफ़ां मेडिकल कॉलेजनि में दाख़िला जे लाइ एंट्री टेस्ट ते केतिरा ई सवाल उथिया। मुख़्तलिफ़ शागिर्दनि पारां इन जे नतीजनि खे रद्द कयो वियो। इन जी हिमायत ऐं मुखालफ़त में सिंध हाई कोर्ट में पिटीशन शागिर्दनि पारां दाख़िल कई वई। एहतजाजी मुज़ाहिरनि में शागिर्दनि उन्हनि जे वालिदेन जो चवणु हो त NTS जहिड़े इदारे ते जे इदारे तरफ़ां जेकॾहिं पर्चा आउट थियनि था त हू कहिड़े इदारे ते ट्रस्ट कनि ऐं उन्हनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल छा थींदो। 29 नवंबर ते इन केस जी ॿुधणी रखी वई आहे। इहे इशू असांजे अॼोके हॉट इशू प्रोग्राम में शामिल हूंदा, जिन जा तफ़सील असां तव्हां ताईं पहुचाईंदासीं। सभ खां पहिरीं प्रोग्राम जी शुरूआत कंदासीं CCI जे अॼोके इजलास जेको वज़ीर आज़म जी सदारत में 5 कलाक जारी रहियो, जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ासि करे कमनि जे अघु जे हवाले सां भरपूर क़िस्म जो मौक़िफ़ रखियो वियो। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार कमनि जो अघु डी रेगुलेट करण ऐं उनखे ओपन मार्केट ते रखण जी तजवीज़ ॾिए थी त आबादगारनि खे इन सां तमामु घणो नुक़सानु थींदो ऐं हू आबादगारनि खे वधीक कंहिं बि मुआशी नुक़सान तरफ़ नथा धिके सघनि। सिंध जे वॾे वज़ीर जी सख़्त मुखालफ़त खां पोइ चयो वञे थो त इहा तजवीज़ वापसि वरिती वई। CCI इजलास जा वधीक तफ़सील असां मालूम कंदासीं सीनियर सहाफ़ी तज़िया निगार सिद्दीक साजिद खां। सिद्दीक, ये बताइएगा CCI इजलास में क्या क्या फैसले हुए और सबसे पहले गन्ने के रेट के हवाले से बताइएगा कि वफाकी सरकार और सिंध के वजीर सैयद मुराद अली शाह के माबेन क्या मामला तय हुए? जी, सिंध ने आज अपना जो मुकदमा है मुश्तरका मफादात कौंसिल के इजलास में, जो कि 6 घंटे तक जारी रहा, बड़े एहसन और बेहतर तरीके से लड़ा है। और इसमें वज़ीर आला सिंध ने जो तजवीज़ दी थी रियल टाइम बिजली की पैदावार ट्रांसमिशन का जो डाटा है वो सूबों के साथ अब शेयर किया जाएगा। और ये तजवीज़ भी दी गई कि जो रियल टाइम गैस की पैदावार और सप्लाई का डाटा वो भी सूबों के साथ शेयर होगा। इस तजवीज़ को भी कौंसिल के इजलास में आज मान लिया गया है। फिर सुई सदरन गैस और सुई दादरन गैस फील्ड के 5 किलोमीटर के दायरे में वाक़े जो गोठ और गांव होंगे उसको गैस फराहम होगी। और ये सबसे बड़ा मुतालबा था आइन के आर्टिकल 158 के तहत, जिसके ऊपर एक खत भी जो है वो वज़ीर आला सिंध ने जो वज़ीर आज़म को लिखा था, आज वो पेश भी किया गया कौंसिल के इजलास में। और अब आयल गैस और इलेक्ट्रिसिटी की पॉलिसी का फैसला सिर्फ CCI करेगी और CCI का मैंडेट कोई कैबिनेट कमेटी नहीं चुराएगी। इस हवाले से भी सिंध की ये जो तजवीज़ है इसको एक्सेप्ट कर लिया गया है। इसके अलावा जो वफाकी सेक्रेटरी खजाना की सरबराही में सूबाई सेक्रेटरी खजाना की इकनॉमिक कोऑर्डिनेशन कमेटी कायम की गई है। ये कमेटी वफाक और सूबों के दरमियान फंड की जारी करने और दीगर मसाइल को हल करेगी। फिर इसके अलावा एक ये भी फैसला किया गया है कि आइन के आर्टिकल 172(3) के तहत एक मरतबा एक आयल ब्लॉक दिया जाएगा। वैसे तो आयल ब्लॉक के लिए बिड्स होती है, लेकिन अगर सूबाई होल्डिंग कंपनी के लिए ये बिडिंग की शर्त कंसेशन के तहत खत्म करके सूबों को जो है वो दी जाएगी। दूसरा जो खत लिखा था जिसकी कापी भी हमारे पास मौजूद है, उसमें भी उन्होंने वाज़ेह तौर पर ये कहा था कि चूंकि सिंध तो जो गैस की पैदावार है उसका उसमें उन्होंने जिक्र किया था। फिर जो उनकी मर्जी के बगैर जो गैस दूसरे सूबों को दी जाती है इसका उन्होंने हवाला दिया था। तो इसमें उन्होंने यही कहा था कि पहला जो राइट है वो सिंध के सार्फिन का है, ताकि उनकी जो जरूरियात है वो फौरी तौर पर पूरी की जा सके। और जो सरप्लस क्वांटिटी हो वो भी तमाम तर जब रिक्वायरमेंट पूरी कर ली जाए सूबे की, और सूबे की मर्जी से उसको जो है वो दूसरे सूबों को सरप्लस जो गैस दी जाए। तो इसके ऊपर भी जो सिंध का जो एक मुतालबा था उसके ऊपर
डाटा शेयर करने और आइन के आर्टिकल 158 के तहत अमल दरामद करने के हवाले से इसको एक्सेप्ट किया गया है। जी सिद्दीक, ये बताइएगा कि आबादगारों के हवाले से क्या पॉलिसी तरतीब दी गई, क्योंकि आबादगारों के हवाले से सिंध में बहुत ज़्यादा मुख्तलिफ शहरों में एहतजाज हो रहे हैं कि सिंध सरकार उनका जो मामला है वो वफाक के आगे नहीं रख रही, क्योंकि सिंध हुकूमत ने भी पूरी जिम्मेदारी वफाक के आगे डाल दी। तो हवाले से जो वफाक और सूबों के सेक्रेटरीज हैं उनके ऊपर एक कमेटी बनाई गई है जो कि सिंध के जो आबादकारों के मसाइल है, जिसमें कुछ हिसाब वफाकी हुकूमत का है, कुछ सूबाई हुकूमतों का है, तो इसको मिलजुल कर जो है वो हल किया जाएगा। और इसी हवाले से ये जो फैसला किया गया है कि जो मामला वफाकी हुकूमत ने निपटाने हैं उसकी जिम्मेदारी वफाकी हुकूमत को लेनी होगी। और सिंध हुकूमत की जानिब से ये कहा गया कि जो चीजें हमारे करने की है वो हम करेंगे, लेकिन जो चीजें उन्होंने करनी है वो जो है वो वफाक को करनी चाहिए। जी बहुत शुक्रिया सिद्दीक साजिद असांखे अॼो के CCI इजलास के हवाले से अपडेट करे रहियो, जंहिंमें सिंध सरकार तरफ़ां सिंध के वॾे वज़ीर तरफ़ां पंहिंजो भरपूर मौक़िफ़ रखियो वियो मुख़्तलिफ़ मामलनि ते। आबादगारनि जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त कमनि जे अघ ते को फ़ैसिलो न थी सघियो ऐं इहो जॾहिं चयो वियो वफ़ाक़ी सरकार तरफ़ां त कमनि जे अघ खे डीरेगुलेट करण जी तजवीज़ ॾिनी वई ऐं इन खे मार्केट ते छॾे वञण जी ॻाल्हि कई वई, त सिंध जे वॾे वज़ीर पारां इन ते सख़्तु एतिराज़ वारिया विया, इन जी सख़्तु मुख़ालफ़त कई वई। सिंध जे वॾे वज़ीर जो चवणु हो त आबादगारनि खे इन सां वधीक नुक़सानु थींदो हो ऐं आबादगारनि खे कंहिं बि क़ीमत ते इन तरफ़ नुक़सान तरफ़ नथा धिके सघनि। इन खां पोइ इहा तजवीज़ वापसि वरिती वई। उन खां अलावा सिंध जे वॾे वज़ीर जी तजवीज़ ते ई सूबाई होल्डिंग कंपनीज़ खे आयल ब्लॉक ॾिनो वेंदो ऐं सिंध जे वॾे वज़ीर जे तजवीज़ ते ई बिजली जी ट्रांसमिशन डेटा शेयर कई वेंदी ऐं इन तरह जा जेके बि फ़ैसिला थिया उन्हनि जा तफ़सील असां तव्हां ताईं पहुचायासीं। नाज़रीन, हाणे प्रोग्राम खे जे अॻिते वधाईंदासीं, ॻाल्हि कंदासीं NTS जे हवाले सां। NTS पारां मेडिकल कॉलेजनि में दाख़िला जे हवाले सां एंट्री टेस्ट जॾहिं वरितो वियो त पर्चो आउट थियण खां पोइ सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि पारां पंहिंजे वालिदेन सां गॾिजी करे एहतजाजी मुज़ाहिरा कया विया, धरना हया विया, जंहिंमें शागिर्दनि ऐं उन्हनि जे वालिदेन जो चवणु हो त जेकॾहिं अहिड़े मोतबर इदारो जेको गैर जानिबदार हुजे थो, जेकॾहिं उहो इदारो बि धुर बणिजी बीहंदो या उन पारां बि जेकॾहिं पर्चा आउट थियण जूं ॻाल्हियूं साम्हूं ईंदियूं त पोइ हू पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल जे लाइ कहिड़े इदारे तरफ़ निहारनि ऐं कहिड़े इदारे ते हू ट्रस्ट कनि। इन खां पोइ इहो मामिलो सिंध हाई कोर्ट में वियो ऐं जंहिंजी सिंध हाई कोर्ट पारां 29 नवंबर ते ॿुधणी रखी वई आहे। सिंध हाई कोर्ट पारां NTS खे मेडिकल टेस्ट लाइ नई तारीख़ जो ऐलान करण खां रोकियो वियो आहे। सिंध हाई कोर्ट जो चवणु आहे त हू फ़िलहालु इन स्टे खे कंटिन्यू रखनि, जंहिंमें फ़िलहालु नई तारीख़ पेपर जे लाइ एंट्री टेस्ट जे लाइ NTS पारां का बि नई तारीख़ न ॾिनी वेंदी। इन हवाले सां वधीक तफ़सील सां मालूम कंदासीं कराची मां सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, कहिड़ा तफ़सील आहिनि? NTS खे सिंध हाई कोर्ट मेडिकल टेस्ट लाइ नई तारीख़ जो ऐलान करण खां रोकियो आहे ऐं सिंध हाई कोर्ट पारां इहो पिणु चयो वियो आहे त फ़िलहालु उन स्टे खे कंटिन्यू रखियो वञे, कंहिं बि नई तारीख़ जो ऐलान न कयो वञे। हाँ जी, सभिनि जेको आहे त सिंध हाई कोर्ट में बरुकनी बेंच आहे जंहिंमें जस्टिस मुनीब अहमद अख्तर जी बेंच आहे। उन में NTS पास कंदड़ ऐं NTS फेल वारनि जूं जेके आहिनि त अलॻि अलॻि दरख़्वास्तूं दाख़िल थियल हुयूं, जंहिंमें जेको आहे त NTS फेल वारा जेके आहिनि त उन्हनि पारां इहा दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई त सिंध हुकूमत पारां अहिड़ा जेके आहिनि त नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि, जंहिंमें जेको आहे त उन्हनि खे अहिड़ा सबूत मिलिया आहिनि जंहिंमें NTS टेस्ट ॾींदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि जा जेके आहिनि त पर्चा आउट थिया हुआ ऐं उन्हनि में जेकी इहा टेस्ट ॾिनी वई ऐं उन में जेके पर्चा आउट थियण सबबि केतिरनि ई शागिर्दनि जेको आहे त कापियूं कयूं, तंहिं करे जेके आहिनि त अहिड़ियूं कापियूं थियूं जेके मेरिट हुयो उहो मुतासिर थियो ऐं अहिड़ी मेरिट मुतासिर थियण शर्त जेको आहिनि त जेके बि शागिर्द आहिनि त उन्हनि जी मेरिट जेकी आहे त उहा मरी रही हुई, तंहिं करे इहा दुबारा जेकी आहे त उहा हुकूमत सिंध जेको अहिड़ो नोटिफिकेशन जारी कयो ऐं उन बाबति ॿीहर जेको आहे त इहो टेस्ट ॾिना वञनि। तंहिंखां पोइ जेको आहे त NTS जेके पास कंदड़ हुआ उन्हनि पारां इहा दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं हुयूं त जेके बि शागिर्द NTS पास करे विया आहिनि ऐं उन्हनि जो सिंध गवर्नमेंट जेको नोटिफिकेशन जारी कयो आहे उहो कालदम करार ॾिनो वञे ऐं असां महिनत करे जेको आहे त NTS पास कई आहे, जॾहिं त सिंध हुकूमत खे
ऐं उनखां अलावा जेको आहे त FIA ऐं साइबर क्राइम खे अहिड़ा के बि सबूत न मिलिया आहिनि जंहिंसां इहो ज़ाहिर कयो वञे त NTS टेस्ट जेकी थी आहे त उनमें जेके पेपर आउट थियो आहे या कॉपी थी आहे अहिड़े के बि सबूत अहिड़ा न मिलिया आहिनि। तंहिं करे जेको आहे त ही जेको बि टेस्ट आहे ऐं लिस्ट जारी थी आहे इन लिस्ट खे रोकियो वञे ऐं अहिड़ी लिस्ट जेकी आहे त कालदम करार न ॾिनी वञे ऐं उन ते जेको आहे त सिंध हाई कोर्ट पारां अहिड़ो स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट मनानामो जारी कंदे हुकूमत सिंध ऐं जेके बि यूनिवर्सिटियूं मेडिकल यूनिवर्सिटी में मेडिकल कॉलेज आहिनि उन्हनि खे हुकुमनामो जारी कयो आहे त जेको NTS टेस्ट जेको थियो आहे ऐं जेकी लिस्ट जारी थी चुकी आहे ऐं उन लिस्ट तहत फ़िलहाल अमल कयो वञे ऐं अॻे अदालती हुकुम तहत जेको आहे त जेको हुकुम थींदो उन तहत फ़िलहाल उहा लिस्ट जेकी आहे त बहाल कई वञे ऐं उन में अदालत इहो बि फ़ैसिलो कयो आहे त जेके बि वकील आहिनि जंहिंमें जेको आहे त ॿिन्हिनि धुरियुनि जा वकील ऐं NTS ऐं उनखां अलावा जेको आहे त सिंध हुकूमत जा वकील ऐं उहे पेश थी करे उहे पंहिंजी जेकी आहे त दलाल पेश करनि ऐं अहिड़ा जेके ॿिन्हिनि धुरियुनि जा रिपोर्टूं आहिनि उहे बि पेश कयूं वञनि। अदालत इहो बि हुकुम कयो आहे त जेके धुरियूं आहिनि उहे तयारी करे ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश थियनि त जीअं अदालत जेको आहे त मुंसिफ़ाना तौर ते इहे ॻाल्हियूं ॿुधी करे अॻिना जेको आहे त फ़ैसिलो ॾेई सघे। जी सभी महिरबानी सिकंदर भुट्टो असांखे अपडेट करे रहियो हो। कोर्ट पारां स्टे ऑर्डर जारी कयो वियो आहे, मनानामो जारी कयो वियो आहे त जेका पास थींदड़ शागिर्दनि जी लिस्ट आहे उन ते अमल कयो वञे, ईंदड़ हुकुम ताईं इन मामले खे फ़िलहाल हिते ई छॾियो वञे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं पर हिते वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम की शुरुआत कंदासीं। हाणे ॻाल्हि कंदासीं इन ही मामले ते। हिन वक्त असांखे फोन लाइन ते ज्वाइन किया है पीपल्स पार्टी के सीनियर तरीन अगवान ताज हैदर साहब। ताज हैदर साहब, आपको वेलकम कहते हैं। आपने प्रोग्राम में बात करने के लिए हमें ज्वाइन किया, अपना टाइम दिया। ताज हैदर साहब, बात करेंगे फेयर एग्जामिनेशन, फेयर टेस्ट के हवाले से, एंट्री टेस्ट के हवाले से, जहाँ एक मैकेनिज्म, एक निज़ाम बना हुआ है NTS के जरिए मेडिकल कॉलेजेस में दाखिलाओं के हवाले से। पूरी सिंध में तकरीबन हर शहर में मेडिकल कॉलेजेस जहाँ जहाँ भी ये पेपर लिया गया, स्टूडेंट्स की तरफ से भरपूर एहतजाज किया गया पेपर आउट होने के हवाले से, सोशल मीडिया पे सख्त तनकीद की गई और इस वक्त ये मामला हाई कोर्ट में है। आप कैसे देखते हैं, क्या कहेंगे आप? नहीं, जाहिर है कि अगर ये मशकूक हो गए इम्तहानात तो फिर इसकी बुनियाद पर दाखिले तो नहीं दिए जा सकते, उनको फिर से करना पड़ेगा। और ये भी देखें कि उस इदारे के अंदर कौन लोग जिम्मेदार हैं कि जिनकी वजह से ये पर्चा आउट हुआ है, और उनके खिलाफ जो भी कार्रवाई करनी है वो करें और नए सिरे से पर्चा बनवा के और ये रख के कि भाई हाँ पूरी एहतियात के बाद फिर से टेस्ट लिया जाए, ये क्योंकि ये टेस्ट तो जाहिर है मशकूक हो गया। ताज हैदर साहब, दो तरह की राय आ रही है इस वक्त स्टूडेंट्स उनके पेरेंट्स के हवाले से कि NTS जैसे मोतबर इदारे पे अगर इस तरह के इल्ज़ामात लगेंगे या वहाँ से इस तरह की पेपर्स लीक आउट होने की बातें होती हैं तो फिर जो उनका बच्चा है जिस पे वो अपना सरमाया लगाते हैं, अपना पैसा लगाते हैं, जिसको आगे बढ़ना है, मुस्तकबिल उनका संवारने के हवाले से, तो बहुत सारे तहफ़्फ़ुज़ात, बहुत सारे शकूक व शुबात पैदा हो जाते हैं। इस पे आप क्या कहेंगे? हाँ, लेकिन पूरे इदारे को आप मुस्तरद नहीं कर सकते। इदारे के अंदर कुछ लोग होते हैं और उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए, लेकिन ये कि पूरे इदारे को आप एक साथ मुस्तरद कर दें, मेरे ख्याल से ये मुनासिब नहीं है। अब अगर मुझ जैसे सेनेटर पहुंच गए सेनेट के अंदर तो आप कहें सेनेट नहीं होनी चाहिए, तो ये मेरे ख्याल से नहीं सर, आप कहाँ खुद को उनसे मिलाते हैं? सिंध के CM साहब ने भी कहा था कि FIA के हवाले उनकी इन्वेस्टिगेशन होगी। आप समझते हैं कि इन्वेस्टिगेशन होगी अगर कुछ चंद इस तरह के करप्ट लोग इस तरह के इदारों में हैं तो? इन्वेस्टिगेशन जरूर होनी चाहिए और पता चल जाता है जी, पता चल जाता है, खासतौर से अगर आप उल्टा चलें इसके अंदर कि जिनको फायदा हुआ पेपर आउट होने का जी, उनको अगर पूछें कि तुमको दिया किसने ये, और
क्या तुमने कितने पैसे इसमें दिए, ये दिए, तो वो पता निकल सकता है। यानी वो पूरा एक सिलसिला पहुंच सकते हैं हम कि हाँ यहाँ से गड़बड़ हुई है। ताज हैदर साहब, ये भी तो लाजमी है कि फेयर इन्वेस्टिगेशन भी हो। हमारे यहाँ तो इस तरह की बातें होती हैं, लेकिन इन्वेस्टिगेशंस के मामला रुक जाते हैं, कहीं दब जाते हैं। देखिए, हर इन्वेस्टिगेशन अनफेयर नहीं हो सकती, और इसमें सीधी बात है कि आप अगर इन्वेस्टिगेशन उनके हाथ में देते हैं कि जिनकी जो नेक नाम लोग हैं, ईमानदार लोग हैं, और ऐसे हर जगह मौजूद हैं, FIA में भी मौजूद हैं, पुलिस में भी मौजूद हैं, कि जो नेक नाम हैं, जिनके ऊपर कोई धब्बा नहीं है, इन्वेस्टिगेशन अगर उनके हवाले करते हैं तो फिर वो इन्वेस्टिगेशन भी फेयर होगी। ताज हैदर साहब, दूसरी चीज मैं जी 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 प्लीज NTS के कंटिन्यू। बारे में एक चीज मैं और कहना चाह रहा था कि वो तो हर चीज के ही टेस्ट पेपर बनाते हैं, तो वो एक ही टेस्ट पेपर होता है कि जिसमें वो समझिए कि हर सब्जेक्ट आ जाता है। तो मेरे ख्याल से जिस सब्जेक्ट के लिए इम्तहान हो रहा है उस पर ज्यादा जोर होना चाहिए। यानी अगर मेडिकल का इम्तहान हो रहा है तो उसमें जो मेडिकल से मुताल्लिक सवालात हैं उनको ज्यादा अहमियत दी जाए और वो ज्यादा हो। इसी तरीके से अगर इंजीनियरिंग के बारे में इम्तहान हो रहा है तो उसमें फिजिक्स और मैथमेटिक्स चीजों को ज्यादा अहमियत दी जाए। यानी जिन सलाहियतों की जरूरत है दाखिले के लिए या किसी रोजगार के लिए, उन पे ज्यादा पूछा जाए। अब हमारी बीवी से वो रियाजी के सवाल वो कहने मुझे तो आती नहीं है, क्योंकि तो अच्छा, अब उसमें जिस चीज की में रियाजी की जरूरत है तो उसमें रियाजी का जो है वो ज्यादा कर दिया जाए। तो एक नहीं होना चाहिए हर एक के लिए पर्चा, बल्कि मजमून के एतबार से और इस एतबार से कि कहाँ दाखिला लेना है या कहाँ नौकरी करनी है, तो उससे मुतालिक जरा ज्यादा सवालात हों। ये मेरी एक तजवीज़। ताज हैदर साहब, मुझे ये भी बताएं कि बीइंग पीपल्स पार्टी के अहम सीनियर तरीन रुकन की हैसियत से सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत है, सिंध के CM साहब ने भी ये इस तरह का ऐलान किया है कि इन्वेस्टिगेशन की जाएगी। आपकी पार्टी का मौक़िफ़ क्या होगा इस मामले को, क्योंकि जिम्मेदारी आयद होती है पीपल्स पार्टी की हुकूमतें, अगर इदारों में इस तरह की बातें सामने आती हैं तो अहकामात भी दिए जा सकते हैं कि भाई इंक्वायरी की जाए, इस तरह के लोगों को महदूद मुद्दत के अंदर ही सामने लाया जाए। नहीं, देखें, NTS हमारा इदारा नहीं है, और सिंध हुकूमत के लोगों पे कहा गया कि वो फेवरेटिज्म करते हैं, क्या पांजा जो होता है जी, वो चीज चलती है। तो इसलिए एक गैर जानिबदार इदारे को ये चीज दी गई। अब गैर जानिबदार इदारा जो है चंद साल तो ठीक चलता रहा, लेकिन उसमें भी अगर ये चीज हो रही है तो इसको रोकना जो है वो बहुत जरूरी है। एक ये भी तरीक़ाकार है कि हर महकमे का अपना एक टेस्टिंग अथॉरिटी हो, कि जैसे इरिगेशन का है जी, उसके अंदर अगर कुछ खामियां निकली हैं तो इरिगेशन डिपार्टमेंट के अंदर एक दो ऐसे लोग हों कि जो पेपर सेट करें और ईमानदारी के साथ वो महकमा जो है वो इम्तहान ले ले। तो ये चीजें की जा सकती हैं। ये तजवीज भी जेर गौर है कि महकमे के अपने बोर्ड हों ईमानदार आदमियों पर मुश्तमिल जो कि इम्तहान लिया करे। लेकिन ताज साहब देखा तो ये भी पब्लिक सर्विस कमीशन के लोग भी शामिल हो सकते हैं। ताज साहब देखा तो ये भी गया है कि ये तो NTS हो गया, अगर एग्जाम होते हैं 9वीं 10वीं क्लास के, फर्स्ट ईयर के, इंटर के, तो उसमें भी भरमार होती है, वक्त से पहले पर्चे आउट होते हैं, वहां भी कंट्रोल नहीं किया जा सकता। इन चीजों की वजह से तो हमारा म्यार खत्म हुआ है जी। लेकिन मैं आपसे एक चीज कहूँ जी, कि मैं वहाँ खैरपुर में ऐसे सफर कर रहा था तो अपनी पूरी पुरानी दस्तगाह देखने गया, जो मुमताज कॉलेज पहले वहीं होता था, जो नाज हाई स्कूल है जी। तो वहाँ इम्तहान हो रहे थे। तो एक पेड़ के नीचे कोई 20 बच्चे बैठे हुए इम्तहान की कापियों का किताबों की मदद से जवाब दे रहे थे। तो मैंने जाके कहा कि बेटा ये क्या कर रहे हो और क्यों ये नकल कर रहे हो तमाम। तो उनमें से एक बच्चे ने, शर्मिंदा तो सब हुए, एक बच्चे ने खड़े होकर कहा कि जब उस्ताद पढ़ाने नहीं आते उस वक्त भी आप देखा कीजिए।
تو یہ کافی ایک الجھا ہوا مسئلہ ہے. اس نے کہا سائیں آپ نے ہمیں کہا اور ہم بڑے شرمندہ ہیں کہ ہم یہ کر رہے تھے, لیکن یہ بھی ہماری گزارش ہے کہ آپ جس وقت کہ ہماری پڑھائی ہوتی رہی اس وقت بھی آ کے چیک کر لیجیے کہ کتنے استاد آ رہے ہیں پڑھانے, کتنے نہیں آ رہے. تو اب یہ ایک پورا نظام تعلیم کو جب تک, اور میں سمجھتا ہوں کہ ہمیں تحریک چلانی ہوگی اس سلسلے میں پوری, اور سب کو ساتھ لینا ہوگا. اور اب تعلیم کی فیلڈ ایسی ہے کہ سر سید احمد خان ہو گئے, حسن علی افندی ہو گئے, ایسے لوگ ہیں کہ جنہوں نے اپنی زندگی لگائی کہ ہاں, اور ان کی وجہ سے آج ہم آپ پڑھے لکھے ہیں تھوڑے سے. تو ایک تحریک کی ضرورت ہے, اور میں نے حکومت سندھ سے کو یہی مشورہ دیا ہے وزیر تعلیم کو کہ آپ ہر ڈسٹرکٹ میں ایک کنونشن اساتذہ کا کریں اور ان کو اس تعلیم کی اہمیت پہ زور دیں, اور تعلیم کی اہمیت پہ زور دینے کے بعد ان سے کہیں کہ اچھا بھائی اب آپ بتائیے کیسے چلائیں گے. اچھا, اب یہ کنونشن تو ظاہر ہے جب بھی ہوں گے. میں آپ کو بتاؤں کہ سوبوڈیرو کے اندر ایک اسکول ہے, 850 بچے وہاں پہ جی, تو وہ جو دیے جاتے ہیں این جی اوز کو, تو اس میں تجربہ ایک یہ ہو رہا تھا کہ ہماری چھوٹی بہن کا ہے انڈس ریسورس سینٹر, کہ جب تک وہ ان کے پاس رہتا ہے اسکول تو وہ چلتا ہے, جی, جیسے ہی وہ واپس حکومت کو چلا جاتا ہے وہ 3-4 مہینے میں پھر وہی حالت ہو جاتی. سوبوڈیرو کے اسکول میں انہوں نے ایک نئی بات کی تجربہ کہ انہوں نے کہا کہ صاحب ہم آپ کو کچھ نہیں بتائیں گے کیا کرنا ہے, ہم سب مل کے بیٹھتے ہیں, اور 3 دن تک گفتگو ہوتی رہی اور کہا کہ جی اب اس اسکول کو کیسے چلائیں گے آپ بتائیے. اور اس میں پھر جب سب اساتذہ کی شمولیت ہوئی, استاد سارے مل کے بیٹھے کہ بھئی کہاں کہاں مسئلہ آ رہا ہے, کیا پریشانی آ رہی ہے. ان کا جی اسکول آپ کا ہے, آپ کو چلانا ہے, آپ بتائیے کہاں خرابی اور کیسے ٹھیک ہوگی. تو پھر ہر ایک نے ذمہ داری لے لی. اب سوبوڈیرو اسکول کے اندر یہ ہے کہ کوئی شاگرد اگر غیر حاضر ہوتا ہے تو استاد جو کلاس ٹیچر ہے وہ ایس ایم ایس اس کے والد کو کرتا ہے کہ بھئی آپ کا بچہ نہیں آیا, کیا بات ہے. تو وہ یہ کہ آپ اگر انہیں احساس دلائیں ان کی ذمہ داریوں کا اور ان کو موٹیویٹ کریں تب جا کے بات بنتی ہے. اور یہ سوبوڈیرو کا بڑا اچھا تجربہ ہے, اور میں سمجھتا ہوں کہ اس کو ہمیں دوسری جگہ بھی آزمانا چاہیے. بہت سے لوگ ہوتے ہیں جو ہر ایک چیز کے بعد بھی کہتے ہیں کہ نہیں, وہ پھر اپنے اس پہ پلٹ آتے ہیں. لیکن بہت سے لوگ ہیں کہ جو موٹیویٹ کرنے پہ وہ, اور ان سے ان کے مشورے سے کہ جی آپ بتائیے کیا دشواری ہے یہاں پہ, جی, اور اس کو کیسے ٹھیک کیا جائے, کیونکہ آپ استاد ہیں, آپ جانتے ہیں کیا مسئلہ کیا ہے, اس کو ایسے کر لیں. تو جس وقت ان کے ہاتھ میں چیز دی گئی اور ذمہ داری ان پہ ڈالی گئی تو وہ ذمہ دار ثابت ہوئے. بجا فرمایا تاج حیدر صاحب آپ نے, لیکن اس کے لیے ضروری ہے کہ چیک اینڈ بیلنس رکھا جائے, اور تعلیمی ایمرجنسی کے باوجود اگر صورتحال بہتر نہیں ہو رہی تو یقیناً ہم سب کو اپنے آپ کو ٹھیک کرنا ہوگا. بہت شکریہ. جی جی, ابھی چیک اینڈ بیلنس رکھے گئے, وہ حاضری کا طریقہ اور یہ وہ فلانا, لیکن اس میں بھی گڑبڑ ہوتی ہے. بالکل ہوتی ہے سر. استاد اس میں کلیدی چیز ہے, اور استاد اگر موٹیویٹڈ ہے, مجھے شکر ہے اللہ کا کہ بڑے موٹیویٹڈ استاد مجھے ملے, اور ان کی وجہ سے آپ نے تھوڑا بہت کچھ پڑھ لیا ہم نے. لیکن یہ کہ استاد کو موٹیویٹ کرنا بڑا ضروری ہے, اور اس کو ایمانداری کے ساتھ کام کرنا, اور اس کو اس کی ذمہ داری کا احساس دلانا. تاج میرے حیدر خیال صاحب, سے وہ صرف تو حکومت ہی نہیں, ہم سب کو یہ کرنا چاہیے. وہ تو آپ بالکل ٹھیک کہہ رہے ہیں, لیکن یہ بھی تو دیکھنا چاہیے کہ ان گنت جب ہم استادوں کی بھرتیاں کرتے ہیں تو وہ کیا تعلیم دے سکیں گے تعلیمی اداروں میں. دیکھو نا, بھرتی تو ہو گئی, این ٹی ایس کا ٹیسٹ پاس کر کے وہ چلے گئے. اب جہاں بھرتی ہو گئی ہے اب وہاں تو کام کرو نا, ایمانداری سے تو کام کرو. ہو گئی, اللہ روزگار دینے والا ہے, آپ کو مل گیا روزگار. لیکن اب جو سال میں 154 دن اسکول کھلتا ہے, 3-4 گھنٹے کی ڈیوٹی ہوتی ہے, تو اس میں اپنے توجہ سے محنت سے کام کر لو. اساتذہ کا یہ فرض ہے کہ وہ جو شاگرد ہیں ان کو بھی دیکھیں کہ ہاں وہ حاضر ہیں کہ نہیں, شاگرد پوری محنت کر رہے ہیں یا نہیں, ان کے اندر کوئی غلط باتیں تو نہیں پائی جا رہی. یعنی تربیت بھی استاد ہی کا فرض ہے, اور اس کے لیے استاد کو مثال بننا پڑتا ہے.
बहुत शुक्रिया ताज हैदर साहब, आपने अपना टाइम हमें दिया। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो सीनियर तरीन अॻवान ताज हैदर साहब असां सां फ़ोन लाइन ते गॾु, हुन जो ॻाल्हि ॿोल तव्हां ॿुधी। नाज़रीन, हाणे प्रोग्राम जे आख़िर में ॻाल्हि कंदासीं छाछरे जे हवाले सां। तालके छाछरे जी अस्पताल में बुनियादी सहूलतनि जी अणाट जे हवाले सां उते जा रवासी, उते ईंदड़ मरीज़ परेशानी जो शिकार आहिनि। मिठी सिविल अस्पताल में असां पंहिंजे गुज़िरियल प्रोग्रामनि में अस्पताल में बुनियादी सहूलतनि जी अणाट जे हवाले सां तव्हांखे अपडेट कयोसीं, जिते गाइनाकोलॉजिस्ट डॉक्टरनि जो इशू हो, जिते लेडी डॉक्टर्स न हुजण जे करे उते औरतुनि खे तमामु घणी ॾुखियाईयूं पेश अचनि पियूं, जिते ऑपरेशन थिएटर ऐं डिलीवरी रूम खे ताला लॻल हुआ। साॻियो ई मामिलो छाछरे अस्पताल में पिणु असांखे ॾिसण में अचे थो, जिते मरीज़ इहे दाऊं कंदे नज़र अचनि था त अस्पताल में न डॉक्टर हुजनि था, न उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं, ऐं न ई वरी उते को सफ़ाई सुथराई जो बहितर इंतज़ाम आहे। मिठे पाणी जो न हुजणु ऐं इन खां अलावा एम्बुलेंस सर्विस न हुजण जे करे उन्हनि खे तमामु घणियूं ॾुखियायूं पेश अचनि थियूं। इन हवाले सां वधीक तफ़सील असांखे ॿुधाईंदो छाछरे मां सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर जब्बार नोड़ियो। जब्बार, छा सूरत हाल आहे ॾुकारियल ॾेथर जे रवासियुनि जी, जिथे उन्हनि खे मिठी अस्पताल में बि सहूलतूं नथियूं मिलनि, त छाछरे तालके अस्पताल जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु सभीन, छाछरो तालका अस्पताल जेका आहे 5 लाख आबादी जेका मेन अस्पताल आहे, हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मसइलनि ते वर्चड़ियल आहे। ख़ासि हिन वक़्तु मसइलो इहो आहे त जेके डायरिया जा पेशेंट अचनि था ऐं मुख़्तलिफ़ सर जे इलाइक़नि खां अचनि, हुन में औरतूं ऐं ॿारड़ा वॾी तइदाद में मरीज़ जेके शामिल आहिनि, हुननि खे न दवा थी मिले, न हुननि खे का गोरी थी मिले। मरीज़ जेके आहे दाऊं था कनि त असांखे जेको आहे अस्पताल जा जेके डॉक्टर आहिनि उहे ॾिसनि बि नथा। ऐं जेको हिन वक़्तु अहम सभ खां जेका मसइलो आहे अस्पताल जो, जेके अस्पताल जा जेके मसइलनि जे हवाले सां ॿुधाइजे त अस्पताल में जेके एम्बुलेंसूं आहिनि उहे 3 नाकारा ख़राब थियल आहिनि, उन्हनि खे जेके गोदाम जे अंदरि बीहारे उन्हनि खे ताला ॾेई छॾिया आहिनि। उन जे करे ट्रांसपोर्टिंग जो जेका बंदोबस्तु हो, जेके मरीज़नि खे हितां खां रेफर करणा हुआ, उन हवाले सां को बि सर्विस हिन वक़्तु मौजूदु न आहे। जब्बार, इन हवाले सां तव्हांजी अस्पताल इंतज़ामिया MS सां या DHO सां ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे? जी बिल्कुलु, ही तक़रीबन एम्बुलेंसनि जो जेका अहम मसइलो आहे, 1 साल जो अर्सो गुज़री वियो आहे ऐं सूबाई वज़ीर जेका हिते आयो छाछरो में ऐलान बि करायो वियो आहे त एम्बुलेंसनि जी जेका मरामती कमु उहो करायो वेंदो, पर अॼु ॾींहुं ताईं जेका उन्हनि जो मसइलो इहो हल न थी सघियो आहे। ऐं जंहिंजे करे हितां जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे हितां खां रेफर था कनि, उहे टैक्सियुनि जे ज़रिए पंहिंजी मदद पाण मरीज़नि खे हैदराबाद या उमरकोट या मिठी सां खणाई वञनि था। पर इन हवाले सां इंतज़ामी तौरु ॾिसिजे त इंतज़ामिया जेके अस्पताल छाछरो जा जेके मसइला आहिनि, सिर्फ़ु तालके जो दर्जो रिकॉर्ड में ॾिनो वियो आहे, पर उहे सहूलतूं अञा ताईं हिन अस्पताल में मौजूदु न आहिनि। महिरबानी जब्बार असांखे अपडेट करे रहियो। नाज़रीन, अॼोके हॉट इशू प्रोग्राम जो वक़्तु पिण ते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में कुझु जेके इशू असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयासीं, उन्हनि जा अपडेट्स तव्हां ताईं पहुचायासीं। उन में CCI जो अॼोको इजलास जेको वज़ीर आज़म जी सदारत में 5 कलाकनि खां वधीक वक़्त ताईं हलियो, जंहिंमें जेके अहम फ़ैसिला कया विया उन्हनि जो तफ़सील तव्हां ताईं पहुचायोसीं। इन खां अलावा NTS जे हवाले सां असां पंहिंजे महिमाननि सां बि ॻाल्हि ॿोल कईसीं। अॼोके हॉट इशू प्रोग्राम में इहे इशू असां खयासीं, तव्हां ताईं इन्हनि जा तफ़सील पहुचायासीं। ईंदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं कुझु नवां इशू खणी। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।